हीठा कुछ जणो मों खणी आयो आहे हां हीठा कुछ जणो मों खणी आयो आहे ऐं हेडू वडू पेट अदा बिजली वारो ए पेट्रोल पंप के घुरायो ए हां मेरी पंहिंजा नालो ॿुधाए ऐं पोइ इहो ॿुधाए त हिते कीअं आई आहे शहज़ादी ए अम्मा अंडा आऊंगा तो के मायने तेरा चाबी वो डुबकी है आओ बिजली वारो अरे प्रोफेसर साहब के घुराया हो हैं अरे हले मता हाथी न पई करी पिरो साहब दे हवेली में धप अल्लाह दी अदा बिजली वारा ही असां जो ड्राइंग रूम आहे हिन जो कुछ तारूं ख़राब आहिनि इन्हनि सभिनी खे ठीकु करे छाहे छॾ दाम मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो इन ड्राइंग रूम जी ॻाल्हि बराबरि आहे बिजली जो तारियूं बराबरि आहे भाऊ बिजलीअ जूं अरे हाँ बिजली अचे हलूं था हाणे हिन ड्राइंग रूम जो तार पत करे छॾिजे संभाल किथे फाटी न पए करे धप कसम न पुट तेरी मुठीअ जो हे शैतान प्रोफेसर याद वॾा प्रोफेसर बड़ा पा नौकर जी पा ते रखिया पंहिंजे घर में तो अंतो कोमंडे कोलुले आप नंगे जरो तो से पग सिकारिया जे मूंखे यादि रखंदा मुंहिंजे नाले रंग मिस्त्री बिजली वारो एतिरो जल्दी हलियो वियो ॾाढो तिखो आहे हाँ ॾाढो तिखो आहे ही छा शायदि बिजली वारे खे भुलिजी वियो आहे यार इन में पंहिंजो कहिड़ो नुक़सान जेकॾहिं नुक़सान थियो आहे त बिजली वारे जो थियो आहे यार बगलोल तारूं खणी लिकाए छॾ मतां वांगे न ॾिसी वठे तुरंग जी
કરી લા તું બેચાર